चईं तहां चाहींदव उहे कता न थींदो जिए मां चायां जे मर्ज़ी हलंदी त मां अल्लाह जे ज़ात जी हलंदी अब मर्ज़ी कंहिंजी हलंदी ॻाल्हायो ओ क़ुरान अज़ीम में ऐलान कंदे चईं वमा तशाऊन इल्ला यशा अल्लाह और रब्बुल आलमीन चिता नूरी हुजो या नारी हुजो तवां अर्शी हुजो या फर्शी हुजो तहां परी हुजो या बहरी हुजो चे तो जीअं तहां चाहींदव उहे कता न थींदो जीअं मां चाहियां जे मर्ज़ी हलंदी त मां अल्लाह जे ज़ात जी हलंदी अब मर्ज़ी कंहिंजी हलंदी नबियन जी मर्ज़ी न नबियन जी हले न वलियन जी मर्ज़ी बेजी न हलंदी जो मर्ज़ी हलंदी त अकेले अल्लाह जी ज़ात जी हलंदी जे नबियन जी मर्ज़ी हले त नूह अलैहिस्सलाम जी मर्ज़ी हले जो 950 वरे क़ौम जा दरवाज़ा खड़काईंदो रहियो जे पियो या क़ौम ओ बुदुल्लाह मालकुम मिन इलाहिन गैर ओ क़ौम वारो इबादत जे लाइक़ ॿियो कोई कोन्हे इबादत जे लाइक़ त अकेलो अल्लाह 950 वरियन जे तबलीग जे अंदर चंद माण्हुनि ईमान आंदो वरना नूह अलैहिस्सलाम जे रस्ते सां पियो गुज़र करे हेठों को पिया करनी अखियुनि मां गोड़ा पिया करनी सयाने मेहरबानी कर हिन जा माताना हिन जा मां मेहणा हिन जो मां मयारूं केतिरियूं बर्दाश्त करे केतिरियूं बर्दाश्त क्या सियाने मेहरबानी कर अज़ाब जी सुर्खी चखाएं वाक़ियो सॼो बयान करण मुंहिंजो मक़सद कोन्हे को छो त जेको मुंहिंजो मौज़ू आहे मर्ज़ी बेजी न हलंदी मर्ज़ी हलंदी त अल्लाह रब्बुल आलमीन जी हलंदी चनू बेड़ो ठाए बेड़ो तैयार थियो चियाणे चवे अज़ाब जी तैयारी कने सी अज़ाब छाजो कने पत्थरन जो मींहुं वसाईंदे मथो बाहि जो मींहुं वसाईंदे चई न सी अज़ाब छाजो कने चई मां ज़मीन में भी पानी कढंदो में आसमान में भी बरसात वसाईंदो में पो बेड़ो तरण जहिड़ो थींदो जेके बेड़े में चढ़ंदा उहे कामयाब थी बचंदा जेके बेड़े में न चढ़िया मां नंढो बच्चो ज़मीन ते रोण जे लाइ न छॾींदो माल जॾहिं उहो ॾींहुं आयो नूह अलैहिस्सलाम जी अखियुनि मां गोड़ा ता गड़न कुरान पाक नी पस मंजर खे इन आयात मुबारक के अंदर बयान करणो फरमायो कियां अचो बाबा खोलिया कुरान पाक फरमातो हत्ता इज़ा जा अमरुना वफारत तनूर अल्लाह फरमायो असा अमर क्यों से हुक्म क्यों से तनूर ते त पानी जमीन में चूसे बाहर कड हेडो तनूर में पानी बड़की बाहर पियो निकरे
होनो आसमान में बरसात शुरू हुआ। नूह अलैहिस्सलाम सद पे क्या ओ कौम वारो अञा वक्त तव अखन में गोड़ा गाड़ियो अञा वक्त तव एलाल क्योस अञा वक्त तव माफियूं वठोस जेको बेड़े में चढ़ंदो वो बचंदो जेको बेड़े में न चढ़ंदो कोन बचंदो। अल्लाह फरमायो नूह जिन ईमान आंदो आहे उन्हनि खे भी बेड़े में सवार कर पखियुनि में जा चीतनि में जा जानवरनि में जा हर जिन्स मो जोड़ो जोड़ो वो भी बेड़े में सवार कर। जॾहिं बेड़ो तरण जहिड़ो थियो नूह अलैहिस्सलाम नबिया पुत्र किनानो काफरा ओ मर्दी कंहिंजी हलंदी अबो नबी पुत्र काफर काथे अबो काफर पुत्र नबी काथे मुर्सो नबी साल काफरियाणी काथे मुर्सो काफर साल कलमो पढ़ी जन्नत जी खरीदार बनजे पो मर्जी कंहिंजी हलंदी। इहो थी वमा तशाऊन इल्ला यशा अल्लाह रब्बुल आलमीन। जी तवा चाहींदो उहे कतन न थींदो जी मां चाया मर्दी कंहिंजी हलंदी। नूह अलैहिस्सलाम नज़र कई सखो पुत्र जंहिंजो नालो किनान नज़र जो के त काफरन सां हथ थमे ॾिनियो घुमंदो पियो ते अबो नबी शफ़क़त पीअणो नैणो नज़र करे छा चई ओ जेके पाबे साईं जुमला गालाया और अब क़यामत ताणी कुरान मजीद में आयत मुबारक बनाए रखी छॾिया। सोना कुरान तू बुधाए भला चईंस छा अचो बाबा पढ़ो कुरान पाक। फरमाया तो वनादा वनादा नूह इब्नहु वकान फी माज़िली या बुनई अरकब मअना वला तकुन मअल काफिरीन। लिखियो पियो आ निदा चोबा बाबा पुकार रखी नादा चोबा सदु करण कुरान मजीद में जे नूह अलैहिस्सलाम सदु कयो पंहिंजे पुत्र किनान खे ओ पुत्र चईंजी बाबा चई पुत्र हेॾे आ अॼु पाण खे काफ़रन मां बणाए रब जे ज़ात जे आॾो पाण खे रुसवा बणाए जन्म जे बाए जो बल्लो न बनाए हेॾे आ मासा बेड़े में सवार थी कुरान तो चे पुत्र आयो तन अरांदो वर्जियों पे ॾिनई आयो तन अरांदो सामो भी जवाब पे ॾिनई शिमला चई छा चे पियो काल सावी इला जबलिया सिमुनी मिनल मा बाबा गाल बुधो
ये तुझे अल्लाह जो अज़ाब आयो तमा सामो जबल जी चोटी ते चढ़ी हुई जबल मांगे पनाह ॾींदो बाबा गाल ॿुधो इहो पानी जबल जे चोटी ते कोन पहुचंदो जबल मांगे पनाह ॾींदो बाबे साईं जे अखियुनि मां गोड़ा मुबारक गानो शुरू थी विया ये नजर करे चई कालला आसमन यौम मिन अमरिल्लाह इल्ला मर्रहिम वहाल बैनहुमल मौजु फकान मिनल मुग़रक़ीन जिंदाबाद 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 कायदे मिल्लत इस्लामिया जिंदाबाद बाबो साईं पे कालला कालला आसमल यौम मिन अमरिल्लाह इल्ला मर्रहिम के नाना ओ पुत्र किंजी बाबा केबरा गाल बुदो अज ये जबल में नहीं गई अजो काश नथी बची सके मगर उहे बचना जेते अल्लाह जे ज़ात जो राम थींदो अञा वक्त थी हेदे अच मासा बेड़े में सवार थी हे ॻाल्हाइनि पिया वहाल बैनहुमल मौजु खबर तड़ी पई हिय जो पानी मोज खादी छोली खादई पानी जो मथे जो नजर जो थी पानी जी चोली खत्म थी बाबे साईं नजर कई त पुत्र किरान पानी में गोता खाईंदे नजर आयो चन्नो साहबो खोसो साहबो इर्दो गिर्द खां अचण वारो ॿियनि क़ौमुनि सां वाबस्तगी रखण वारो बाबा इन नंढड़ी दिल ते हथ रखो तो असां जे साम्हूं पंहिंजो बच्चो त पंहिंजो आ पर को धारियो बच्चो अखियुनि आॾो गोता खाए दिल ॾिसंदे गवारा न कंदी अबो नबिया शफ़क़त बीहणो नहिड़ो अखियुनि मुबारकनि मां गोड़ा मुबारक ॻाइण शुरू थी विया हथ मुबारक मथे खयूं बीठो आ चतो नादानो रब फकाल रब्बी इन्न बनी मिन आहली व इन्ना वादकल हक़ व अंत आकमुल हाकिमीन ये रोए पे रोए नूह अलैहिस्सलाम रोई पंहिंजे रब के पियो सॾे आए मुंहिंजा अल्लाह तू भी सच्चो तुझा वायदा मुबारक भी सच्चा तो चयो मां तुझे आलम के भी अज़ाब न कंदुस साईं इन बनी मिन आहली व इन वादकल हक़ व अंत आकमुल हाकिमीन रब तो चयो
मां तुझी आलम के अज़ाब न करनस साईं तू वायदे जो सचो वादा कल हक तुझा वायदा मुबारक सजाइन से मेहरबानी कर हे मुझे जिगर जो टुकरो आ से मेहरबानी कर हे मुझो पुत्रा मुझे अखियां आडो कोता पियो खाए से बच्चो बचाए दे अब तो जे बच्चे रब तो जे को न बचाई नमाज पो मर्दी के जी अली गालायो बाबा वमा तशाऊन इल्ला अयशा अल्लाह रब्बुल आलमीन जी ता जाइंदो ओए न थींदो जी मां चाया मर्दी मां अल्लाह जी अली हिते अबो तो चे बच्चे रब तो चे न बचाइनो मास हुते अबो भी पियो चे कुआ बच्चो भी चे पियो मां कुस जा रब तो चे मां कोण न छडींदो मां पो मर्दी के जी अली